सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। मुबारक अल मुबारक में रोज़ेदारन खे सस्तियूं शयूं फराहम करण लाइ ज़िले इंतज़ामिया जी हिदायतुनि ते असिस्टेंट कमिश्नर सकरन पारां टाउन कमेटी सकरन में मुख़्तलिफ़ दुकानदारनि जी सहकार सां बचत बाज़ार लॻाई वई, जंहिंमें किरियाना, सब्ज़ी ऐं फ्रूट जे दुकाननि समेत यूटिलिटी स्टोर पिणु शामिल आहिनि। होॾां असिस्टेंट कमिश्नर सकरन नज़ीर अहमद मुख्तियार कार सकरन, शौकत अली बजेरो, मोहम्मद रमज़ान चन्ना, शाहिद अली रिंद ऐं शौकत अली शेख सां गॾु बचत बाज़ार जो दौरो कयो, जिते असिस्टेंट कमिश्नर नज़ीर अहमद अबड़ो ॻाल्हाईंदे चयो त बचत बाज़ार जो असुलु मक़सदु रोज़ेदारनि खे रिलीफ ॾियारणु आहे। अॼु बचत बाज़ार जो पहिरियों ॾींहुं हो, जंहिं करे कुझु दुकान अञा रहियल आहिनि। असांजी कोशिश हूंदी त बचत बाज़ार में हर शइ मौजूदु हुजे त जीअं ख़रीदारी में आसानी थी सघे। हिन उहो बि चयो त डिप्टी कमिश्नर नवाब शाह शहरियार गुल मेमण जी हिदायत ते पूरे ज़िले शहीद बेनज़ीर आबाद में बचत बाज़ार जो एहतमाम कयो वियो आहे।